अहम खबर है कराची खां गुलशन इकबाल के हाजी लीमो गोठ में धमाको थियो आहे। एक जणो मारिजी वियो आहे। पुलिस चयो आहे त पुरसरार धमाके की नोयत बाबत जाण न मिली सघी आहे। वधीक जांच कई पई वञे। अवांखे अपडेट कयूं कराची खां गुलशन इकबाल हाजी लीमो गोठ में धमाको थियो आहे। धमाके के नतीजे में एक जणो मारिजी वियो आहे। पुलिस चयो आहे त पुरसरार धमाके की नोयत बाबत जाण न मिली सघी आहे। वधीक जांच कई पई वञे। अवांखे ॿुधायूं त मारिजी वियल जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस चयो आहे त वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। गुलशन इकबाल हाजी लीमो गोठ में धमाको थियो आहे। एक जणो मारिजी वियो आहे। पुरसरार धमाके की नोयत बाबत जाण न मिली सघी आहे। पुलिस चयो आहे त वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। धमाके खां पोइ रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंध ॾांहुं रवानियूं थी वयूं आहिनि। अवांखे ॿुधायूं त गुलशन इकबाल हाजी लीमो गोठ में धमाको थियो आहे। एक जणो मारिजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है कराची खां गुलशन इकबाल हाजी लीमो गोठ में धमाको थियो आहे। एक जणो मारिजी वियो आहे। पुलिस चयो आहे त पुरसरार धमाके की नोयत बाबत जाण न मिली सघी आहे। वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। धमाके बाद रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंध ॾांहुं रवानी थी वयूं आहिनि। अवांखे ॿुधायूं त गुलशन इकबाल जे हाजी लीमो गोठ में धमाको थियो आहे। एक जणो मारिजी वियो आहे। पुरसरार धमाके की नोयत बाबत जाण न मिली सघी आहे। पुलिस चयो आहे त वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। अहम खबर है कराची खां गुलशन इकबाल के हाजी लीमो गोठ में धमाको थियो आहे। एक जणो मारिजी वियो आहे। पुरसरार धमाके की नोयत बाबत जाण न मिली सघी आहे। पुलिस चयो आहे त वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। अवांखे अपडेट क्यू कराची खां गुलशन इकबाल हाजी लीमो गोठ में धमाको थियो आहे। एक जणो मारिजी वियो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे कराची का अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, अपडेट कजो, धमाको थियो आहे, छा सूरत हाल आहे? जी बिल्कुल, ॾिसो ही मुबिन टाउन थाने हद आहे हाजी लीमो खान गोठ में ये धमाको थियो। धमाके में एक जणो मारिजी वियो आहे। जॾहिं त कराची पुलिस तर्जुमान चयो आहे त हिन हवाले सां वधीक बीडी जेकी बम डिस्पोजल टीम आहे उहा जांच करे पई। पर जॾहिं त डीआईजी ईस्ट अज़फर मैसर मूजिब त लीमो खान गोठ में धमाको मुलज़िम जेको जवाबदार आहे उहो ग्रेनेड खणी ॿाहिरि निकिरे पियो त जेको आहे अचानक धमाको थियो। जॾहिं त जवाबदार जे हथ में ई जेको आहे ग्रेनेड फाटो आहे। जेखां पोइ जेको आहे उहो मारिजी वियो आहे। जॾहिं त धमाके जे नतीजे में जेको आहे ॿ ॼणा ॿिया पिणु ज़ख़्मी थिया आहिनि। वधीक हिन वार जांच कयूं पिया त छा उन्हनि जी मनसूबाबंदी हुई ऐं उहे किथे जेको आहे इहा दहशतगर्दी जो जेको हमलो करणु वञनि पिया। हिन वक़्तु जेको आहे सो उहो ॿुधाए पियो त जेको धमाके में मारिजी वियल शख़्स आहे उहो पिणु जेको आहे उहो बम जंहिंखे धरती बम चइजे थो उहो खणी निकिरे पियो थो। जेको आहे धमाको थियो आहे। जी अब्दुल्ला सोलंकी, इहो ॿुधाइजो त धमाके बाबति पुलिस जो छा चवणु आहे? पुलिस सां को राब्तो थी सघियो आहे त आख़िर धमाको कहिड़ी नोयत जो हो? ॾिसो, उन हवाले सां जेको कराची पुलिस जो तर्जुमान आहे हुन ॿुधायो आहे त बीडी टीम जेको आहे जांच कंदी आहे। उन खां पोइ ख़बर पवंदी त धमाको कहिड़ी नोयत जो हो। पर हिन हवाले सां जेको आहे डीआईजी ईस्ट अज़फर मैसर ॿुधाए चुको आहे त इहो ग्रेनेड हुयो जेके असां सिंधी में दस्ती बम चई सघूं था उहो फाटण सबबु जेको आहे इहो थियो आहे। जेको ग्रेनेड जवाबदार जे हथ में हो ऐं उते ई फाटो। शायदि वो किथे प्लानिंग करणु वञे पियो या दहशतगर्दी जी को मनसूबाबंदी करणु वञे पियो। पर जेको आहे ग्रेनेड हथ में फाटण सबबु उहो पाण मारिजी वियो आहे। जॾहिं ॿ ॼणा जेके ज़ख़्मी आहिनि उहे इलाइक़े वासी ॿुधाइनि पिया त उते जा रवासी आहिनि। पर वधीक हिन हवाले सां जांच कई पई वञे। जेको मारिजी वियल शख़्स आहे उनजी सुञाणप बि न थी सघी आहे। अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। उनजी लाश वधीक पुलिस हिन हवाले सां जांच करे पई त मारिजी वियल शख़्स केरु आहे ऐं हुन वटि ग्रेनेड बम किथां आयो। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अब्दुल्ला सोलंकी।